गुज मां रिपोर्ट कर रहा है शहबाज अली मल्लाह। गुज शहर अलग ॻोठ सॼण मीरबहर में मल्लाह बिरादरी जे हिकु अहम गॾिजाणी सिंध मल्लाह फॉर्म ठटे जे अॻुवाणनि अब्दुल करीम मीरानी, मोहम्मद ईदन मीरबहर ऐं मोहम्मद अकरम भोपाणी मल्लाह जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें ॻोठ सॼण मीरबहर समेत आसपास जे मल्लाह बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अंक में शिरकत कई। इजलास में सिंध मल्लाह फॉर्म पारां 21 नवंबर माहीगीरनि मल्लाहनि जे आलमी ॾिहाड़े खे भरपूर नमूने मल्हाइण ऐं उन में भरपूर नमूने शिरकत करण जी रथाबंदी कई वई। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे सिंध मल्लाह फॉर्म ठटे जे अॻुवाणनि अब्दुल करीम मीरानी, मोहम्मद ईदन मीरबहर, मोहम्मद अकरम भोपाणी मल्लाह ऐं ॿियनि चयो त दुनिया जे ॿियनि आलमी ॾिहाड़नि जीअं माहीगीरनि मल्लाहनि जो ॾिहाड़ो बि हर साल समूरी दुनिया अंदरि 21 नवंबर ते मल्हायो वेंदो आहे। हिन वारे सिंध मल्लाह फॉर्म पारां 21 नवंबर जो ॾिहाड़ो नशर फिरोज़ में मल्हायो पियो वञे, जंहिंमें पूरी सिंध जीअं ठटे ज़िले मां मल्लाह बिरादरी वॾे अंग में शिरकत कंदी, जंहिं जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि।